खबर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूब ठटो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जो कि तफसील मौजूब सिंध के अजीम सूफी बुजुर्ग हज़रत अब्दुल्ला शाह साहबी जी 386 सालियानी मुबारक की तकरीब जो इफ्तिताह औकाफ खाते सिंध के सूबाई वज़ीर सैयद रियाज़ शाह शिराजी सेक्रेटरी औकाफ सिंध जावेद सबकतुल्लाह चीफ एडमिनिस्ट्रेटर औफाक फरक शहजाद कुरैशी एडमिनिस्ट्रेटर नूर अहमद पहाड़ मैनेजर औकाफ गुल हसन चौहान दरगाह साहबी जी पगार खलीफे मुनीर अहमद कुरैशी बाकी सलीम कुरैशी दीदार वसवाणी इब्राहिम खुश्क सतज़र कुरैशी ऐं ॿियनि सवन माण्हुनि सां गॾु दरगाह ते चादर चाढ़े दुआ घुरी। दरगाह जी सालियानी उर्स मुबारक जो इफ्तिताह करे छॾियो। सूबाई वज़ीर औकाफ सिंध सैयद रियाज़ शाह शिराज़ी दरगाह जी उर्स जो इफ्तिताह कंदे उते पहुतल साफ़िन सां गुफ्तगू कंदे चयो त उर्स जे मौक़े ते सिक्योरिटी जा पिणु फुल प्रूफ इंतज़ाम कया विया आहिनि। ज़ाइरीन खे मुकमल तहफ़्फ़ुज़ ॾियारण जो बंदोबस्त थियल आहे। सूबाई वज़ीर औकाफ दरगाह साहिबी जे वुज़ू मुसाफ़िर खाने समेत ॿियनि सहूलतुनि तामीर ऐं मरम्मत लाइ 20 लख रुपया मुख्तस किया विया आहिनि। सूबाई वज़ीर औकाफ मज़ार जे अहाते में कंहिंखे बि नामुनासिब रवैये जी इजाज़त न ॾिनी वेंदी। सैयद रियाज़ शाह शिराज़ी लंगर खाने मुसाफ़िर खाने ऐं CCTV कंट्रोल रूम जो पिणु मुआइनो कयो।